जी त असांजो भाउ इरशाद रेस फोटो खां दरदारी मुंहिंजो भाउ आहे नंढो मूंखां असांजे अजमल ते न इंतिज़ामिया न असां कंहिं को असां आला ऑफिसर न को कंहिं असां सां को राब्तो कयो आहे न असांजी का एफ आई आर वठी थी वञे रंधो असांजा माण्हू गुम करे छॾनि असांजो माल असांजो गुम करे छॾो खणी विया आहिनि असांजो लास्ट असांजो पंहिंजे घर पियो असांजो को बि एफ आई आर कोन थो वठे को एस पी को असांजे कंहिं बि असां तावन न कयो आहे पूरे आई जी खे असांजी अपील आहे डी आई जी खे असांजी अपील आहे शहीद बेनज़ीराबाद खे एस पी खे असांजी अपील आहे त असांजो तदारक थिए असांजी एफ आई आर कई वञे ऐं असांजे जेके नॉमिनेट माण्हू आहिनि उन्हनि ते अरेस्ट कयो वञे जेके बि असां नॉमिनेट असांजी एफ आई आर वठी वञे असां केर बि असांजो अचण वारो कोन्हे केरु ॿुधण वारो कोन्हे केर बि असांजो ॿुधे कोन थो हिन महिल ताईं कंहिं बि असां सां राब्तो न कयो आहे रहंदो असांजा माण्हू गुम करे छॾनि उहा ख़बर न आहिनि किथे आहिनि असांजो माल जेको वियो आहे उहो असां ख़बर न आहे किथे आहे गुम करे छॾनि माना रुॻो असांजे मथां टार्चर आहे असांजो जेको बिरादर मुंहिंजो भाउ वियो आहे उनखे माना कोई बि को माना असांजी का नोटिस न वरितो आहे न को असांजो सदर आसिफ ज़रदारी वरितो आहे न बिलाल साहिबु वरितो आहे न आदि फयाल वरितो आहे कंहिं बि न लजार साहिबु उनखे असां अपील कई आहे त असांजो एफ आई आर थी वञे को बि असांजा माना अञा कंहिं बि असांजी एफ आई आर कंहिं बि न वरिती आहे बेगुनाह असांजो ॿिया ज़ख़्मी सीरियस हालत में आहे असांजो केर बि माना ॿुधण वारो कोन्हे केर बि न एस पी डी आई जी शहीद बेनज़ीराबाद आई जी सिंध खे अपील आहे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे अपील आहे वज़ीर आज़म खे अपील आहे वज़ीर आला सिंध खे अपील आहे त असांजो ॿुधी वञे तदारक कई वञे असांजी एफ आई आर थी वञे असां चाहियूं था त असांजी एफ आई आर थिए न त असां लाश न खणंदासीं रोड बंदि कंदासीं रोड बंदि कंदासीं साईं गुलाम नबी ज़रदारी वारा असांजे घर ते हमलो कयो अथनि असांजी ज़मीन ते सरज़मीन तव्हां हलो ॾिसो न बेवाजिबी असांजा माण्हू हमलो असां ते कयो जी वाह 32 एकड़ असांजा हारी वेठा हुनखे धमकी खातो ज़मीन असांजी वरितल आहे 30 साल दुनिया खे ख़बर आहे सॼी हर कंहिं माण्हू खे क़ुर शरीफ़ असां नियाणियूं खणी विया आहियूं त असां सां बेवाजिबी न कर वरी बि न मुड़ियो आहे वरी बि असांजी ज़मीन ते वियो आहे असांजे हमलो कयो अथसि ऐं मुंहिंजो भाउ खे गोली गुलाने बि हई आहे पाण